नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सोबदेरो खां ख़बर ॾींदा हलूं त सोबदेरो लॻ ॻोठ चकरवार यासो जे वार्ड नंबर 3 जे काउंसलर वॾेरो हबीबुल्ला मंगणे जो ख़िलाफ़ ॻोठाणनि अजीब मंगणे जो, साईं बख़्श मंगणे जो, अमीर अली मंगणे जो ऐं ॿियनि वॾे तादाद में ॻोठाणे एहतजाज मुज़ाहिरो कयो। हिननि चयो त काउंसलर हबीबुल्ला मंगणे जो पंहिंजे माइटनि, यारनि, दोस्तनि ऐं हारियुनि कमदारनि खे राशन फराहम कयो आहे। अमीर मंगणे जो चयो आहे त काउंसलरनि खां असांखां धिका ॾेई कुआड़ियुनि जा गन हणी कढे छॾियो। हिननि चयो त काउंसलर वॾेरो हबीबुल्ला मंगणे जो ऐं टाउन चेयरमैन सोबदेरो रसूल बख़्श सहतो अवाम दुश्मन ऐं ग़रीब दुश्मन आहे, जेको मुस्तहक़नि खे ॾियण बजाए मनपसंदनि खे राशन ॾियनि पिया। हिननि वज़ीर आला सिंध ऐं पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी खां मुतालबो कयो त इंसाफ़ करे राशन ॾेई फ़ाक़ा कशी खां बचायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।